चला। तिरछी नजर साजो मुझे अनहारे दो, दिल वारी जाए तेरा बाहें मुझे बारी दो, बाहें मुझे बारी दो। ॾाढो प्यारो आतो मूंखे आहे वण दो, तोखे ॾिठे बिना रूह नाहे रहंदो। ही दिल धक धक कंदी आ कसमा, ही दिल धक धक कंदी आ। असांखे सब खबर आहे त असां हेबत खे मारियो आहे। छा थो करे पियो? राजू जो नंबर बंदि पियो वञे ऐं पतो बि कोन्हे। असांजी पूरी टीम हुननि जी जांच थी करे। गाने वींदा, नेक्स्ट मिलंदा, जरूर मिलंदा। तुझे गिचे में सोनो सगो ठहंदो, तोखे ॾिठे बिना रूह नाहे रहंदो। ही दिल धक धक कंदी आ कसमा, ही दिल धक धक। गाल कन खोले बुधी छॾ, जेतर ही कचरो असां साफ़ न कंदासीं न सुख जो साह न खणंदासीं। ऑफिसर, सुल्तान अॼु ताईं कंहिंजे हथ न आया आहियो, तुंहिंजे हथ कीअं ईंदो? तोखे न ख़बर आहे, हमेशह मां एंट्री एंड में ॾींदो आहियां, क्रेडिट पाण सां गॾु खई वेंदो आहे। पैसा न खपनि, पैसा न खपनि, वठि पंहिंजा पैसा, पैसा न खपनि। मान मान अलाह अलाह मान मान खपे, पैसा न खपनि। अल्लाह हाय अल्लाह। अल्लाह न पैसा न सम्मान अल्लाह 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 हक अल्लाह आए अल्लाह हक अल्लाह। तो बोस सा गदारी कई आहे, हल सिद्धोल बोस ने हल। किया है कमाल, बड़ी मुश्किल सां ठाहियो आहे। अच्छा अच्छा, ये उहा सूरत आहे जेका सुल्तान के जुर्म जे दुनिया में हैरान थी चाहे। शायद तोखे ख़बर न आहे त मुंहिंजो नालो सुल्तान आहे। सुल्तान मारींदो घटि आहे ऐं कीलींदो घणो आहे, ऐं चोखो त बिल्कुलु बर्दाश्त न आहे कंदो। अब्दुल
खणी ने कने फिट करे जो। ओके बॉस। हाणे चइबो असांजी गैंग मज़बूत थी वेंदी। राजू, बॉस मजबूत माना गैंग मजबूत, गैंग मजबूत माना इरादा मजबूत। इरादा मजबूत माना प्यार मजबूत। राजू जे शमीअ मां तोखे फुर्सत मिले त का कम जी ॻाल्हि कजे। बिल्कुल बॉस। राजू, शमी, अब्दुल, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। हिन दफ़े जेको दा आहे उहा वॾी क़ीमती शइ आहे। उन करे मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो। असांजे ज़िंदगीअ जो हू वॾो दा आहे। ईअं सम्झो तव्हांजे ज़िंदगीअ जी हू वॾी फ़ाइदेमंद शइ आहे ऐं हीउ वॾो धकु करे असां दुबई हलिया हलंदासीं। बॉस, तव्हां असांखे ॿुधायो त असांखे करिणो छा आहे? राजू, तोखे यादि आहे मां तोखे शिकार जे बारे में ॿुधायो हुयो। हुन शिकार जो हाणे वक़्तु अची वियो आहे। मूं प्लानिंग करे छॾी आहे। तव्हां सिर्फ़ु तयारी वठो। बॉस, नाकाम अॻ में बि न आहियूं थिया, हाणे वरी केॾा थींदासीं? त पोइ ठीकु आहे, तव्हां वठो पंहिंजे कम खे। सेठ साहब अस्सलाम वालेकुम। खुश त आहियो न? साईं खुश त तॾहिं थींदासीं जॾहिं को वाली वारस हुजे हा मुंहिंजी मिल्कियत जो मालिक थिए ऐं मां सुकून सां मरी सघां। सेठ साहब, अल्लाह साईं तव्हांखे हयाती ॾींदो। अहिड़ियूं ॻाल्हियूं छो था कयो बाबा? बाक़ी साईं तव्हांखे त ख़बर आहे मूंखे अलाह साईं हिकिड़ो ई औलाद ॾिनो हो। सभु नंढे हूंदे गुम थी वियो आहे, जेको अॼु ताईं न लधो। ऐं मुंहिंजी घरवारी अलाह साईं खे प्यारी थी वई। हाणे पंहिंजी ज़िंदगी में बार थो सम्झो। इन जो मतिलबु तव्हांजो पुटु गुम थियल अञा ताईं न आहे मिलियो? हा फ़कीर साईं, 20 साल गुज़री विया आहिनि, अञा ताईं हुनजी का बि ख़बर न आहे। हा तोखे बि खोड़ दफ़ा चयो आहे, फ़कीर माण्हू आहीं, का जांच करे ॾे। तूं दर दर वञे थो ऐं वॾा मुल्क हणे थो, पर तो बि कुझु न कयो। मुंहिंजी मिल्कियत मां जेको तूं घुरंदे उहो तोखे मां ॾेई छॾींदुसि। पाण खे कंहिं पैसनि ऐं मिल्कियत जी ज़रूरत न आहे। बसि पाण खे ॿिनि गमनि मानीअ जे टुकरे जी ज़रूरत आहे। हा बाक़ी तव्हांजी ज़रूरु मदद कंदुमि, ज़रूरु मदद कंदुमि। जे अलाह खे मंज़ूर हूंदो न, तव्हांखे पंहिंजो पुटु ज़रूरु मिलंदो, ज़रूरु मिलंदो। बसि तव्हां रुकी ॿ दफ़ा मानी खाराए छॾ। हा बाबा, अलाह खे पारत आहे। हा बा, फ़कीर खे चाहे मानी खाराए पोइ छॾिजां।